ऐं दादू DIGP हैदराबाद पीर मोहम्मद शाह पारां दादू जो विज़िट पुलिस जे क्राइम सीन यूनिट जो इफ्तिताह कयो। यूनिट में मुक़रर अमले सां मुलाक़ात कई। SSP दादू इरफान अली समूह ॿियनि सीनियर पुलिस ऑफिसरनि पारां भरपूर इस्तक़बाल कयो वियो। यूनिट जे कमनि कारनि ऐं मुयसर सहूलियतुनि बाबति DIG खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी ऐं क्राइम सीन जा प्रैक्टिकल करे ॾेखारिया विया। उन हवाले सां DIG वधीक हिदायतूं ॾींदे चयो त केसनि जी जांच ऑफिसरनि खे आगाही फ़राहम कई वञे त जीअं कंहिं बि वारदात जे नतीजे में क्राइम सीन यूनिट जे जदीद साइंसी तरीक़नि खे कतब आणींदे वारदात वारी जाइ तां फिंगर प्रिंट्स ऐं ॿियूं शाहिदियूं गॾु करे सघजनि। काछे में मुसलसिल बरसातुनि सबबि नव यूनियन काउंसिल जे इलेक्शन मुलतवी कराइण लाइ डिप्टी कमिश्नर दादू इलेक्शन कमीशन सिंध खे लेटर जारी करे छॾियो। डिप्टी कमिश्नर दादू इलेक्शन कमीशन खे काछे जे नव यूनियन काउंसिल वाई पांदी सावड़ो टंडो रहीम खान शाह हसन छन्नी खूह माण्हू ड्रग बाला समेत नवनि जे इलेक्शन मुलतवी कराइण जी सिफ़ारिश करे छॾी। काछे में बरसातुनि नयूं वही अचण जे करे रोड रस्ता बहाल न थी सघिया आहिनि। ॿोॾि सबबि रोड रस्ता न हुअण जे करे वोटर वोट कास्ट करे न सघंदा।